खेबराणी बेले केटी में बेले मां बीठल बबरन जी गैरकानूनी वाढ कई पई वञे। खेबराणी बेले जे केटी मां फॉरेस्ट जे तरफ़ा बबरन जा वण तक़रीबन 300 एकड़नि जे लॻभॻ में पोखिया विया हुआ। इहे बबरन जा वण घणो ई साइज़ तैयार थियण सबबि फॉरेस्ट जी मिली भगत ते मुख़्तलिफ़ शहरनि ख़ैबर टंडुआदम ऐं आसपास जे वापारियुनि खे चोरी काठ कढण जी मोकल ॾिनी वई आहे ऐं बेले मां काठ कढंदड़ टंडुआदम जे वापारियुनि खां जॾहिं पुछा ॻाछा कई वई त उन्हनि चयो त असांखे फॉरेस्ट जे अली गुल खोसे बेले मां काठ वढण जी मोकल ॾिनी आहे ऐं असां अली गुल खोसे खे हर हफ़्ते 10,000 रुपया फ़ी लोडर जे हिसाब सां पैसा ॾींदा आहियूं ऐं बेले मां रोज़ाना लखे रुपयनि जो काठ निकिरी विकिरो थिए पियो ऐं खेबराणी बेले जे कंहिं बि का बि मालिकी न कई आहे। फॉरेस्ट इंतज़ामिया ख़ुद बेले के तबाह करण में मुलवस आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।